दोस्तों तव्हां ॾिठो हूंदो हमेशह सर्विस स्टेशन ते या त गाॾियुनि जी सर्विस थींदी आहे या त मोटरसाइकिल यानी बाइकुनि जी सर्विस थींदी आहे। पर हे ॾिसो तव्हां हाणे ईद अचण वारी आहे कुर्बानी जी, त जानवर सभई लाइन सां हिन सर्विस स्टेशन ते लॻा पिया आहिनि। हमरा सुबुह खां वठी सर्विस करे करे थकिजी पियो आहे। हाणे हिनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहा सर्विस कयां कीअं, मतिलबु हिननि खे साबुण कीअं हणां, कपिड़ो कीअं हणां। हे परेशान थियो आहे, जानवर बीहे त हमरा वीचारो सर्विस करे न। लड़ाई करने वाला अब यो हणी छा तो हणी शैम्पू। हाणे हिन हमरा जी हालत ॾिसी मूंखे उहो कहिड़ो मौलाना साहबु आहे असदुल्ला खोड़ो साहबु, उन जो जुमिलो यादि थो अचे जेको हमेशह चवंदो आहे, हाणे हीअ जंहिंजी सर्विस करे थो उहो त अञा वीचारो हल्को फुल्को जानवर आहे, हिन जी जॾहिं कंदो त हिन जी हालत छा थींदी। ॻाल्हि त इहा सम्झ में नथी अचे। ऐं अहिड़ा ई जानवर ॿिया बि लाइन सां लॻा पिया आहिनि, मां तव्हांखे उहे बि ॾेखारियां थो। हाणे हे आहे, हेॾा हे बीठल आहिनि, हे त वरी वॾी बला आहे। हाणे इन जी सर्विस कीअं कंदो, मतिलबु हिन त वेझो बि नथो वञी सघे न। हे हिन हमरा खां मां पुछियुमि, हिन चयो त यार मां ईद कमाइण आयो आहियां, फ़िलहाल ही सीज़न आहे त हिते ईद कमाइण मां, मूंखे लॻे थो हे वरी वापसि कोन ईंदो। दोस्तो हाणे असां अचूं था पंहिंजे असली कम ॾे। हे ॾिसो दोस्तो, हीअ हिकिड़ी मेराण आहे पुराणे मॉडल जी मेराण, पर हिन मालिक हिन खे ॾिसो त हिन जूं जेके विंडो आहिनि उहे कीअं मतिलबु हिन खे सेट कयूं आहिनि, जेके मथे थियूं खुलनि। हे हेठां जेके आहिनि हिननि खे शॉक लॻल आहिनि, हेठां शॉकनि सां हे ॿई दरवाज़ा उथनि था। पर जेकॾहिं मुंहिंजी सलाह तव्हां वठंदव त हीअ गाॾी वठणु मतिलबु फुज़ूल आहे। न हिन जा दरवाज़ा बंदि थी सघंदा आहिनि सही, रोज़ु मतिलबु हिन में मसलो ई मसलो हूंदो, कॾहिं दरवाज़ो बंदि थींदो कॾहिं न थींदो, कॾहिं खुलंदो कॾहिं न खुलंदो। इहे पैसा फुज़ूल आहिनि, पर माण्हुनि खे सही शौक़ु आहे अहिड़ियुनि गाॾियुनि खे वठण जो। हे ॾिसो था, हे दरवाज़ो खुलंदो आहे मथे ऐं हिन जे हेठां शॉक लॻल आहे, उहो हे शॉकर लॻल आहे। ॾिसो हे शॉकर जेके डिगी में गाॾी लॻंदा आहिनि न, हे उन सां ई सेट थियल आहे। हे डिगी वारा शॉक आहिनि जेके मथे हिनखे जले बीठा आहिनि, पर इहे पाइदार न आहिनि। मतिलबु जेके कंपनी मां इहे गाॾियूं अचनि थियूं, दरवाज़ा जिन ऑटो मथे थींदा आहिनि, उहो त सही आहे। हे ॾिसो हाणे हे लाहे थो दरवाज़े खे, बंदि ई कोन थींदो हिन खां। ओयो न बाबा, हे बंदि ई कोन थींदो दरवाज़ो, भली छा बि करे। हे ॾिसोसि न, मथे खणी वरी साॻियो ई वापसि कयईंसि, मतिलबु हे फुज़ूल आहे। ऐं दोस्तो हीअ आहे नए मॉडल वारी जेका सिविक आई आहे। कुझु दोस्त जेके आहिनि उहे हिन खे तमामु घणो स्पोर्ट ठाहींदा आहिनि, छो जो हीअ आहे ई लुक ई हिन जो जेको आहे स्पोर्ट आहे। हे मतिलबु कंपनी वाइज़ ई स्पोर्ट ठहियलु आहे। पर कुझु माण्हुनि हिन खे अञा बम्परनि में हेठां पीसिस हया आहिनि, लाइटूं चेंज कयूं आहिनि ऐं बम्पर चेंज कया आहिनि, मॉडिफाई कयो आहे। हे ॾिसो, हे आयल वारी हुन ते वरी कारे कलर जो हिन स्टिकर हयो आहे ढकणे ते। हेठो रिम सुठा लॻल अथसि। ऐं मां पोयों तव्हांखे ॾेखारियां त पोयों वरी हिन विंग लॻाई आहे, विंग ओ हीअ मथे पर, मथियों पर वरी हुन में लाइट, वरी हेठों जेको बम्पर आहे, बम्पर खां बि हेठि मतिलबु वरी ॿियो बम्पर आहे डबल। हीअ ॾिसो, हाणे इन गाॾियुनि ते त इहे शयूं ठहनि थियूं, सही आहे, ठीकु आहे, ज़बरदस्त थो लॻे। नई गाॾी आहे, हिन ते शो करणु या पैसा ख़र्चु करणु सम्झ में अचे थो, पर हुन मेराण त मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। हिन जो इंटीरियर तव्हां ॾिसो, इंटीरियर त हिन जो जेको कंपनी वाइज़ आहे उहो ई ज़बरदस्त ठहियो पियो आहे, मतिलबु वाह जो ठहियलु आहे। पर इहा गाॾी हिन मालिक अंदरो रखी बि वाह जी आहे। ऑटोमेटिक गाॾी आई आहे, इहा ऑटोमेटिक आहे, साफ़ु सुथरी गाॾी हिन रखी आहे। मतिलबु हीअ गाॾी हिन जो लुक ई भलो आहे। हे पोयां वरी मां तव्हांखे, मूंखे हीअ गाॾी पोयां पसंदि आहे। हिन जो लुक जेको पोयों आहे न उहो ज़बरदस्त, हिन बम्पर जेके हेठों सेटिंग कई अथसि, या मथियों जेको पर हयो अथई, पर खे वरी मतिलबु विंग कयो अथई। ऐं दोस्तो हीअ गाॾी आहे टोयोटा जी आहे, टोयोटा प्रोटॉन। हीअ गाॾी तमामु घटि आहे, माना मुल्क पाकिस्तान में तमामु घटि आहे। कराची में आहिनि, मां ॾिठियूं आहिनि 6-7 ॾिठियूं आहिनि मां। हे हिन खे स्पोर्ट पियो ठाराए, हेठों बम्पर हिन वरी घणो ई कुझु हेवी हेठि करे छॾिया आहिनि, मतिलबु सफ़ा ईअं रोड सां मिलिया पिया आहिनि। हाणे किथे ब्रेकर हुजे उते त हे ॾाढी लॻंदी गाॾी। कलर वलर त हिन करायो आहे ज़बरदस्त। हे ॾिसो, मां तव्हांखे अॻियों बम्पर हिन जो ॾेखारियां थो त हेठियों हेठि ॾिसोसि था, एक्स्ट्रा मतिलबु जेको हेठि चइजे न, एक्स्ट्रा हेठि आहे, मतिलबु हे ब्रेकरनि ते लॻंदो बम्पर। हे सिर्फ़ु डिफेंस जे रोडनि ते या हाईवे जे रोडनि ते त हली सघे थी, बाक़ी गलियुनि मां गिटनि मां या नंढनि रोडनि ते हिन बम्पर लॻंदो। सो ठीकु आहे, मालिक जो शौक़ु आहे, हुनजी मर्ज़ी आहे। ॾिसो था बम्पर केतिरो हेठि आहे, माना ज़मीन खां थोरो मथे आहे। ऐं हीअ आहे असां जहिड़नि ग़रीबनि जी गाॾी FX दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त 83 मॉडल आई आहे, जापानी, मतिलबु जापान में इहा गाॾी आई 83 मॉडल 1983। उन खे वरी हिते हिननि 84 में वरी सुज़ुकी FX करे वरी हिते पाकिस्तान में ठाहिणु शुरू कयो।
हे बेसिकली ब्लैक डैशबोर्ड सां 83 में 1983 में जापानी गाॾी आई। हाणे त ही ग्रे कलर में आई आहे 83 खां पोइ 84 85 86 87 88 ताईं इहा FX आई आहे, मतिलबु 1988 ताईं ये गाड़ी FX आई है। त वरी ज़बरदस्त क़िस्म जी ठाही आहे गाड़ी, ॾिसो था माना हिन जो डैशबोर्ड भी साफ़, इंटीरियर भी साफ़, सीटूं वीटूं नयूं ऐं ॿाहिरां भी गाड़ी जो वाह जो लुक आहे, लॻे थो ॼण नई गाड़ी आहे। अञा हिन ते थोरो मुंहिंजे हिसाब सां ख़र्च थिया त बहितर थी पियो सघे। हे ॾिसो हिन इंजन रूम जेन्युइन हमरा थोरो मथे कयो, मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। हे ॾिसो टिकली विकली लॻल अथसि, अंदरो जेन्युइन आहे, गाड़ी सुठी आहे, बहितरीनु गाॾी आहे, तमामु सुठी गाॾी आहे। हूअं त अञा ई बहितर थी पई सघे, जेकॾहिं असांजा हिनखे हथ लॻंदा त अञा ई सुठी थी पई सघे। पोयां बि मतिलबु रिम हिन सुठा लॻाया आहिनि, टायर सुठा लॻाया आहिनि, पोयां बैक साइड बि, माना हे गाॾी नई जहिड़ी लॻे थी, सुठी गाॾी आहे। ऐं हे तक़रीबन जेका गाॾी नॉर्मल हूंदी आहे 80-90 में मिली वेंदी आहे, पर जेका सुठी ठहियल गाॾी हूंदी आहे उहा 1,20,30,40 ताईं मिलंदी आहे। पर हिन जी क़ीमत तव्हां ॿुधंदव परेशान थी वेंदव। हिन मालिक सां मूं ॻाल्हायो, हिन मालिक मूंखे चयो त बाबा 2,60,000 FX जा। पोइ माण्हू हर को चवंदो त यार बसि छॾे मेराण था वठूं 2.5 लखनि में, ईअं आहे न भाउ। सो 2.5 लखनि में पोइ माण्हू मेराण वठे, हीअ न वठे। मुंहिंजी सलाह इहा आहे। भाईजान कितने पैसे? 2,60,000 260 मॉडल 87। दोस्तो हीअ ॾिसो एयर पंप जेको अॼुकल्ह हर नई गाॾी सां अचे थो, मतिलबु तव्हांजी गाॾी जी हवा निकिरी वञे या पंचर थी वञे त फ़िलहालु हे हुनखे हवा ॾेई ऐं मथे करे थो सघे। मतिलबु फ़िलहालु तव्हां पंहिंजो कमु कढी सघो था अधु कलाक कलाक खनि, छो जो हे ट्यूबलेस टायर हूंदा आहिनि, फ़ौरन हिननि जी हवा न निकिरंदी आहे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि इहा ॿुधाईंदो वञा त हे हवा हिन में मौजूदु न हूंदी आहे, हे मतिलबु एयर फिल्टर वांगुरु कमु कंदो आहे। हाणे हिन जो जेको स्विच आहे, वरी जेको स्विच लॻंदो आहे हिन करंट ईंदो आहे, छो त हिन में हिकिड़ी मोटर लॻल हूंदी आहे ऐं मोटर खे करंट लाज़मी ॾियणो हूंदो आहे। ऐं उहो असां जेको करंट ॾींदा आहियूं, हिन जो गाॾी में अंदरि जेको स्विच हूंदो आहे, जंहिंसां असां सिगरेट लाइटर हूंदो आहे, सिगरेट बि दुखाईंदा आहियूं, उन लाइटर में हिन जो स्विच वेंदो आहे ऐं हो हिन खे मशीन खे हिन खे मोटर खे करंट ॾींदो आहे ऐं हे एयर ठहंदी आहे ऐं एयर पोइ टायर में वेंदी आहे। मां तव्हांखे हे बि ॾेखारियां थो अंदरि त हिन जो जेको स्विच आहे उहो किथे लॻल आहे, ॾेखारियां थो तव्हांखे। हे नई गाॾी आहे कैमरी, अंदरि वञूं था, हे ॾिसो तार, ॾिसो था इहा तार वञे थी सिधो काॾे थी वञे, अंदरि जेको लाइटर सिगरेट वारो स्विच आहे उन में लॻे थो वञे, मतिलबु हे हूअं ई बिजली ऐं लाइट वारो कमु पियो करे। त दोस्तो हर गाॾी नई में इहो मौजूदु आहे, तव्हां बि हीअ वठी सघो था, बाज़ार में मौजूदु आहिनि, पंहिंजी एमरजेंसी जे लाइ गाॾी जी डिगी में रखी सघो था। ऐं दोस्तो हीअ ॾिसो हिन गाॾी खे चवंदा आहिनि फोर्ड मतिलबु ही गाॾी जेका आहे तक़रीबन रेस वेस या ड्रिफ्टिंग जे कमु ईंदी आहे। हिन गाॾी जूं इलाही वीडियो आहिनि जेके दुबई में ड्रिफ्टिंग कंदा आहिनि। 2 डोर गाॾी आहे हीअ गाॾी आहे 2 डोर ऐं पुराणो मॉडल आहे थोरो, पाकिस्तान में कोन्हनि, पाकिस्तान में मां सम्झा 2-3 गाॾियूं आहिनि बसि, वधीक कोन्हनि। ऐं हिन खे सनरूफ बि थींदो आहे ऐं अंदरि हिन जो इंटीरियर ॾाढो भलो थींदो आहे, ऑटोमेटिक गाॾी हूंदी आहे हीअ। अंदरि हलूं था, ॾिसो सीटूं वीटूं फस्ट क्लास अथसि। ये ॾिसो मां तव्हांखे चयो ऑटोमेटिक आहे, ऑटोमेटिक ई गाॾी आहे, हिन में सनरूफ बि थींदो आहे। ॾिसो बहितरीनु सनरूफ अथसि ऐं हे मतिलबु हिन जा जेके दरवाज़ा थींदा आहिनि उहे टोटल 2 थींदा आहिनि, मतिलबु 2 डोर हिन खे चयो वेंदो आहे। फोर्ड जी हे 2 डोर आहे गाॾी, भली आहे, कराची में तमामु घटि हिन जो पार्ट्स बि त नथो मिले, वरी मसइलो इहो बि आहे। सो मां हिन खां पुछी क़ीमत त हे चए पियो 6 लख रुपया, ऐं 6 लखनि में हीअ वठूं, हिन खां सुठो न आहे कल्टस वठूं, अल्टो वठूं या कोरे वठूं, जंहिंजो सामान पार्ट्स हिते मिले थो। दोस्तो हिन इतवार बाज़ार खे बि ॾिसो, मतिलबु गाॾी जी बाज़ार त आहे, पर हिन पासे ॾांहुं वरी सभु जानवर बीठल आहिनि, क़ुर्बानी जा जानवर हिते सेल था कनि। हेॾां गाॾियूं, हे ॾिसो हेॾां गाॾियूं बीठल आहिनि ऐं हे फुल ग्राउंड गाॾियुनि सां भरियलु आहे। ऐं हिन पासे वरी ईंदासीं, हे ॾिसजो हे ॾेखारियां मां तव्हांखे, हे ॾिसो हेॾे वरी सभु जानवर बीठल आहिनि, मतिलबु हिते ॿई कम पिया हलनि। दोस्तो साहिल बिरयानी मज़े सां थो खाए, पुछूंसि था बिरयानी वणी भाउ? त दोस्तो साहिल खे बिरयानी न वणी आहे ऐं हिते खाइण पीअण बि न घुरिजे। पर दोस्तो मूंखे इहा बाइक वणी आहे, पुराणो मॉडल, पर माना हैवी बाइक जंहिंखे चइजे न, हैवी बाइक आहे, हिन खे सही तरीक़े सां ठाराइजे त शो छा अथसि, ओल्ड इज़ गोल्ड आहे। दोस्तो ही पाकिस्तान जी वॾी खां वॾी कार बाज़ार आहे, हिते खाइण पीअण जो बि इंतज़ाम ज़बरदस्त आहे। तव्हां चारो तरफ़ ॾिसंदव त माना स्टॉल बि लॻल आहिनि, बिरयानियूं, हलीम ऐं मतिलबु कोल्ड ड्रिंक्स, वाटर, पाणी जूं, हे चारो तरफ़ ॾिसां टेंट जेके लॻल आहिनि, इहे मतिलबु खाइण पीअण जा आहिनि।
बाक़ी चारों तरफ़ वरी गाॾी बीहंदियूं आहिनि। हे कमंद जी रस मां तव्हांखे इन लाइ थो ॾेखारियां तव्हांखे नॉलेज हुजे इन जी। हे लॻंदो आहे कराची में, न्यू कराची वारे पासे ॾे इन खे माण्हू न्यू कराची बि चवंदा आहिनि ऐं असां त शफ़ीक मोड़ खां बसि वेंदा आहियूं अॻियो ई आहे। ऐं दोस्तो हिन जी टिकट हर गाॾी जी 300 रुपया आहे, मतिलबु गाॾी में 5 माण्हू हुजनि 6 हुजनि पर हर गाॾी जी टिकट 300 रुपया आहे इन थियण जी। दोस्तो वीडियो सुठी लगी हुजे तो चैनल के सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं शेयर कजो। थैंक यू भाउ।